अम्मा सुखा शुक्रन अवेर करे छॾी आहे। मूंखे त ॾाढो उल्को थो थिए। अम्मा तूं हरू भरू परेशान पई थी। आधा भूरो ऐं सारंग अचे वेंदा। अल्लाह रहम कंदो, तूं वहम न कर। धीअ जहिड़े वारी ॻाल्हि का चङी त कीने न। अम्मा उन सां राणो खान ऐं उन जा माण्हू कंदा आहिनि। आधा भूरे ऐं सारंग खे कुझु बि कोन थींदो। धीअ धक जो वार न कंहिंजो बि मौक़ी न रखंदो आहे। इन करे फिक्र थो थिए त किथे निष्कान न थी पए। धीअ सुखा अम्मा तूं अजायो वहम न कर। अल्लाह मालिक आहे। धीअ आऊं वहम त की नथी करियां। त पोइ बसि अम्मा आधा भूरो ऐं सारंग अचे वेंदा। अल्लाह मालिक आहे। अल्लाह की इबारत आहे। ए बेली सिलूड़ा ए मोहम्मद जे धक झलण की न हो ते करे खड़ी भगत से बियो इने भागा मुंशी तू हर दफा भजियो जिंद छडायो वनी असी ब्याह ते सट जूं। ए आई ते पाण खे दिलावर था समझो। ए पर दिलावर थियण में खपे थो खपे। आओ ए निभागा इन जग जग के छड़ियो अचे मो मुजरी करे ना सभनी के सिधो ए अचे पियो लठ खणी आओ पाण मुरादो रब्बा आला गुले जा हार खड़ो पता ब्रो अयो ए छोरा बाबो उतार से बच गया दिन राकास का के बचंदो मुझे आ तुझो रक्त पिया बज मुजरी मुझो रक्त न पी जा। मुझो रक्त खड़ो है रक्त पीले और मरी भी दे आशम इने भागो राणे खान वारा पिया छन पाण खे गुजारो कंदा ए कुटको दींदो पटेल वारी गाल विसरी वई आहे के ना। मोटारो करण जरूरी आहे। अरे बीहो ओ सिलूड़ा बीते घणा ॾींहं ॿारनि सां चर्चा कया अथव। बीहो हिते माण्हूअ में जेकॾहिं हिमत न हुजे न त पोइ हरू भरू लय न करे धक झले कोन था सघो। वो लय छाते अथव छाते लय था कयो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।